ज़हीर मिर्ज़ा। अॼुकल्ह सोशल मीडिया जो तमामु घणो दौर आहे। तव्हां ॾिसो त सोशल मीडिया ते जेका बि शइ छॾिजे थी उहा जेकी आहे सॼी छाइजी थी वञे। त असांजो ही उस्ताद न्यूज़ चैनल जेको हाजी रमज़ान पंहिंजी महिनतुनि सां ऐं ज़ाहिद भट्टी हुनखे असिस्ट कंदो आहे त तमामु सुहिणे नमूने सां हीउ चैनल उन्हनि ठाहियो आहे ऐं पंहिंजे सिंध जे सभिनी उस्तादनि खे ऐं सोशल समाजी जेके बि तंज़ीमूं आहिनि उन्हनि सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं उस्तादनि जो हीउ आवाज़ु जेको आहे हक़ सच जो इहो सभिनी ताईं पहुचायो ताकी तव्हांखे उस्तादनि जे मसइलनि जी ऐं उस्तादनि जे दर्दनि जी ऐं तइलीम जी बहितरी लाइ जेके बि असीं सजेशनूं ॾींदा आहियूं हिते ई ॾींदा आहियूं त हीउ चैनल जॾहिं सब्सक्राइब कबो त आउं सम्झां थो त सिंध जी सिविल सोसाइटी ऐं उस्ताद तंज़ीमूं हिन मां वॾो लाभ माणींदियूं ऐं असां जेको आहे हुकूमतुनि खे जेके मुतालबा कंदासीं हिन ई चैनल तां कंदासीं। हीअ असांजो चैनल तव्हां सब्सक्राइब कंदो त इनशा आउं सम्झां थो त असां सभिनी उस्तादनि जी ऐं मुआशिरे में जेके वांगुरु नंढड़ा मासूम ॿार इहो तव्हां मुआशिरे जो हिसो हुयो असांजो हिसो हुयो त असीं कामयाबीअ सां तइलीम खे तमामु बहितर कंदासीं। इनशा उस्ताद न्यूज़ खे अॼु खां ई हींअर खां ई सब्सक्राइब कंदासीं।